प्रेरितन जा कम अध्याय 21। पौलुस जो यरूशलेम में वञणु। उन खां पोइ ईअं थियो कि जॾहिं असां उन्हनि खां मोकिलाए करे अलॻि थियासीं त असां पाणीअ जे जहाज जे रस्ते सिधो कोस टापूअ में आयासीं ऐं ॿिए ॾींहं ते रुदुस नगर में ऐं उन खां पोइ पतरा नगर में आयासीं। उते असांखे हिकु जहाज मिलियो जेको फिनीके वञी रहियो हुयो। असां उन में चढ़ी करे उतां रवाना थियासीं। पोइ असांखे उतां खां साइप्रस टापू ॾिसणु आयो ऐं उन जे पासे मां ॾखण जी तरफ़ असां सीरिया ॾांहुं वञणु लॻासीं। पोइ असां सूर शहर ते लथासीं छोकी जहाज में जेको माल सामान हुयो उहो उते ई ख़ाली थियणो हुयो। उते असांखे कुझु विश्वासी मिलिया, सो असां उन्हनि सां गॾु 7 ॾींहंनि ताईं रहियासीं। उन्हनि पवित्र आत्मा जे द्वारा प्रेरित थी करे पौलुस खे चयूं, यरूशलेम शहर में न वञिजे। पोइ जॾहिं असांजो उन्हनि सां संगति करण जो वक़्तु पूरो थियो त उन्हनि सभिनीनि पंहिंजे सॼे परिवार समेत असांखे नगर जे ॿाहिरि समुंड जे किनारे ते पहुचायो। असां उते पंहिंजे गोॾनि भर अची करे प्रार्थना कई ऐं पोइ असां उन्हनि खां मोकिलाए करे पाणीअ जे जहाज में वेही रवाना थियासीं ऐं उहे पंहिंजे पंहिंजे घर मोटी विया। पोइ असां सूर शहर मां पाणीअ जे जहाज जे रस्ते पितोलमियस शहर में पहुतासीं। उते असां विश्वासियुनि सां मिलियासीं ऐं उन्हनि सां गॾु हिकु ॾींहुं रहियासीं। ॿिए ॾींहं ते असां उतां निकिरी करे पाणीअ जे जहाज जे रस्ते कैसरिया शहर में ख़ुशख़बरी प्रचार कंदड़ सेवक फिलिपुस जे घर पहुतासीं। इहो फिलिपुस उन 7 विशेष सेवकनि मां हो जंहिंखे पहिरियों प्रेरितन रोज़ाने जो खाधो विराइण जे लाइ चूंडियो हुयो। असां इन जे घर में रहियासीं। उन जूं 4 कुंवारियूं धीअरियूं हुयूं जेके भविष्यवाणियूं कंदियूं हुयूं। जॾहिं असांखे उते रहंदे चङा ई ॾींहं थिया त अगबुस नाले जो हिकु भविष्यवक्ता यहूदा जे क्षेत्रनि मां आयो। उन अची करे पौलुस जो पटो खईं ऐं पंहिंजा हथ पेर ॿधी करे ईअं चवणु लॻो, पवित्र आत्मा ईअं थो चए, जंहिंजो बि इहो पटो आहे उनखे यहूदी यरूशलेम शहर में इन ई रीतीअ सां ॿधंदा ऐं गैर यहूदियुनि जे हथनि में सौंपे छॾींदा। जॾहिं असां इहो ॿुधोसीं त असां ऐं उतां जे विश्वासियुनि पौलुस खे मिनथूं कयूं कि महिरबानी करे यरूशलेम में न वञ। पर पौलुस उन्हनि खे चयईं, तव्हां छो ईअं रोई रोई करे मूंखे दुख पहुचाए रहिया आहियो? मां त प्रभु येशूअ जे करे यरूशलेम शहर में ॿधण जे लाइ ई न पर मरण जे लाइ बि तयारु आहियां। पोइ जॾहिं असां उनखे मनाए न सघियासीं त ईअं चई करे चुप थी वियासीं कि प्रभुअ जी इच्छा पूरी थिए। कुझु ॾींहंनि खां पोइ असां पंहिंजो सामान तयारु करे यरूशलेम शहर वञण जे लाइ निकितासीं। कैसरिया मां कुझु विश्वासी असां सां गॾु हलिया ऐं उहे असांखे साइप्रस टापूअ जे रहण वारे मनासोन नाले जे हिकु विश्वासीअ जे घर वठी आया कि असां उते रहूं। मनासोन चङे वक़्त खां प्रभु येशूअ जे पोयां हलणु लॻो हुयो। पौलुस जो याकूब सां मिलणु। जॾहिं असां यरूशलेम पहुतासीं त उते विश्वासी भाउरनि ऐं भेनरुनि असांजो ॾाढो आनंद सां स्वागत कयो। ॿिए ॾींहं ते पौलुस ऐं असां सभु याकूब सां मिलणु वियासीं। उते कलीसिया जा सभु पुरनिया बि इकट्ठा थिया हुया। पौलुस उन्हनि खे नमस्कार कयईं ऐं पोइ परमेश्वर उन जे सेवकाईअ जे द्वारा जेके बि गैर यहूदियुनि में कम कया हुई उहे सभु पौलुस उन्हनि खे हिकु हिकु करे ॿुधायईं। पौलुस जी ॻाल्हियूं ॿुधी करे उते हर हिकु ॼणो परमेश्वर जी महिमा करणु लॻो। पोइ उन्हनि पौलुस खे ईअं चयऊं, हे असांजा प्यारा भाउ, तोखे त ख़बर अथई कि यहूदियुनि मां घणनि ई ॼणनि येशूअ ते विश्वास कयो आहे ऐं उहे सभु ॼणा मूसा जे नियमनि खे ॾाढो उत्साह सां मञींदा आहिनि। उन्हनि खे तुंहिंजे बारे में ईअं ॿुधायो वियो आहे कि गैर यहूदियुनि जे विच में जेके यहूदी रहंदा आहिनि उन्हनि खे तूं ईअं थो सेखारीं कि न तव्हां पंहिंजे ॿारनि जो खतनो करायो ऐं न ई मूसा जे द्वारा ॾिनल रीतियुनि ते हलो। त पोइ भला हाणे छा कयो वञे? छोकी हितां जे यहूदी विश्वासियुनि खे इहा त ज़रूरु ख़बर पवंदी कि तूं हिते आयो आहीं। सो इन करे जेको कुझु असां तोखे चऊं था उहो कर। असांजे हिते 4 माण्हू आहिनि जिन मन्नत मञी आहे कि उहे परमेश्वर जे लाइ कुझु कंदा। उन्हनि खे पाण सां गॾु वठी वञी करे पवित्र थियण वारी रस्म में शामिल थी ऐं उन्हनि जो ख़र्च बि तूं ई कर ताकी उहे पंहिंजा वार लाराए सघनि। तॾहिं सभिनीनि माण्हुनि खे ख़बर पइजी वेंदी कि जेको कुझु उन्हनि ॿुधो आहे उहो सच कोन्हे
पर तूं त पाण बि मूसा जे नियमनि जो पालन करण वारो आहीं। पर गैर यहूदियुनि मां जंहिं यीशुअ ते विश्वास कयो आहे, जीअं तोखे ख़बर आहे, असां उन्हनि खे पंहिंजो फ़ैसिलो ख़त में लिखी मोकिलियो हो कि उहे मूर्तियुनि ते बलिदान कयल भोजन खाइण खां, गलो घोटियल जानवर जो मांस खाइण खां, खून समेत जानवर जो मांस खाइण खां ऐं व्यभिचार करण खां परते रहनि। सो जिन माण्हुनि मन्नत मञी हुई, उन्हनि सां गॾु ॿिए ॾींहं ते पौलुस पवित्र थियण वारी रस्म खे पूरो करे मंदर जे आंगन में वियो। उते उहो खुलेआम माण्हुनि खे ॿुधाइण लॻो कि उन्हनि जा पवित्र थियण जा ॾींहं कॾहिं पूरा थींदा ऐं इन चइनिनि जे लाइ बलिदान चढ़ायो वेंदो। मंदर में पौलुस खे गिरफ़्तार कयो वञणु। जॾहिं उहे 7 ॾींहं पूरा थियण ते हुआ त आसिया क्षेत्र जे कुझु यहूदी माण्हुनि पौलुस खे मंदर में ॾिसी करे सभिनीनि माण्हुनि खे भड़कायूं ऐं उन खे गिरफ़्तार कयूं। उहे माण्हुनि खे रड़ियूं करे ईअं चवण लॻा, हे इज़राइली भाउरो, असांजी मदद कयो। इहो उहो ई माण्हू आहे जेको हर हंधि असांजे माण्हुनि खे असांजी व्यवस्था ऐं असांजे मंदर जे विरोध में सेखारींदो आहे। ऐं एतिरो ई न, हिन गैर यहूदियुनि खे बि मंदर में वठी अची करे इन पवित्र जॻह खे अपवित्र कयो अथई। उहे इहो इन करे चई रहिया हुआ छोकी उन्हनि इफिसुस शहर जे वासी त्रुफिमुस खे, जेको गैर यहूदी हुयो, पौलुस सां गॾु यरूशलेम शहर में ॾिठो हुयो ऐं उन्हनि खे ईअं लॻो कि पौलुस उन खे मंदर में अंदरि वठी आयो आहे। सो सॼो शहर उन जे विरोध में भड़की उथियो ऐं माण्हू डुक पाए अची गॾु थिया। पोइ ईअं थियो कि उन्हनि पौलुस खे मंदर मां घसीटे करे ॿाहिरि कढी छॾियो ऐं ओॾीमहिल ई मंदर जे दरवाजनि खे बंदि करे छॾियो। जॾहिं उहे पौलुस खे मारे पिया छॾणु चाहिनि त उन वक़्तु रोमी सेनापतिअ खे इन ॻाल्हि जो समाचार मिलियो कि सॼे यरूशलेम शहर में हंगामो थी रहियो आहे। सो ओॾीमहिल ई सेनापति सूबेदारनि ऐं सैनिकनि खे पाण सां गॾु वठी करे उते हेठि पहुतो जिते भीड़ इकट्ठी थी हुई। सूबेदारनि खे ऐं सैनिकनि खे ॾिसी करे माण्हुनि पौलुस खे मारणु कुटणु बंदि करे छॾियो। तॾहिं सेनापतिअ पौलुस वटि अची करे उन खे गिरफ़्तार कयईं ऐं पोइ हुन आज्ञा ॾिनई कि इन खे 2 जंजीरुनि सां ॿधियो वञे। सेनापति भीड़ खां ईअं पुछणु लॻो, हे केरु आहे ऐं इन अहिड़ो छा कयो अथई? उते भीड़ में कोई रड़ियूं करे कुझु पियो चए त कोई कुझु। जॾहिं हंगामे जे करे सेनापति इन मामले जी सचाईअ खे न ॼाणे सघियो त सेनापतिअ पौलुस खे रोमी सेना जे किले जे अंदरि वठी वञण जो हुकुम ॾिनई। पोइ जॾहिं पौलुस ॾाकण ते पहुतो त भीड़ जे ॾाढो गुस्से में हुजण जे करे सैनिकनि खे पौलुस खे खणी करे वञणो पियो। माण्हू पौलुस जे पोयां ईअं रड़ियूं करे अची रहिया हुया, हिन खे मारे छॾियो, मारे छॾियोसि। पोइ जॾहिं सैनिक पौलुस खे रोमी सेना जे किले जे अंदरि वठी वञण ते हुया त पौलुस सेनापतिअ खे ईअं चयईं, छा मूंखे इजाज़त आहे कि मां तोखे कुझु चवां? सेनापतिअ उन खे चयईं, छा तोखे यूनानी ॿोली बि ॻाल्हाइण ईंदी अथई? छा तूं उहो मिस्र वासी कोन आहीं जंहिं कुझु वक़्तु पहिरियों विद्रोही ठही करे लॻभॻि 4000 आतंकवादियुनि खे पाण सां गॾु जंगल में वठी वियो हुए? इन ते पौलुस उन खे जवाबु ॾिनई, मां त यहूदी जातीअ जो आहियां, किलिकिया शहर जे मुख्य नगर तरसुस जो रहवासी आहियां। मां तोखां विनती थो कयां कि मूंखे माण्हुनि सां ॻाल्हाइण ॾे। जॾहिं उन पौलुस खे इजाज़त ॾिनई त ॾाकण तां बीह करे पौलुस पंहिंजे हथनि सां माण्हुनि खे शांत थियण जे लाइ इशारो कयईं। हिन ते उहे सभु चुप थी विया। पोइ पौलुस उन्हनि सां इब्रानी भाषा में ॻाल्हाइण लॻो।